जी बिल्कुलु असां हींअर मौजूदु आहियूं चंबड़ वेझो चंबड़ तालुके में दरगाह साईं इब्राहिम शाह भरिसां जेको कोली बिरादरी जा कखावा घर आहिनि जिन खे ॿिनि घरनि खे गुज़िरियल ॾींहुं जेको अचानक जेको बाहि जेका परसरार तौर ते लॻी हुई जेके घर में पियल सामान आहे जंहिंमें हंधि बिस्तरनि खटुनि समेत न्याणी जे ॾाज ऐं हिकु नींगर जी जेको उहा शादी हुई उन समेत जेको अलाह ताला सड़ी रख थी वियो आहे। हिन जो चवणु आहे असांजी मेंह जी रक़म बि जेका 2 खां 3 लख रुपया ॿुधाइनि पिया उहा बि जेको इन में सड़ी वई आहे। असां वटि न खाइण जे लाइ न पीअण जे लाइ कुझु बि न बचियो आहे। असां हिकिड़ा मिसकिन मारूड़ा आहियूं ऐं हिन महिल ताईं चूंडियल नुमाइंदनि मां केर बि जेको असांजी वाहर न कई आहे। ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे इहा बि आहे त टाउन कमेटी चंबड़ खे करोड़ रुपयनि जो जेको बजट मिले थी उन जे हुजण जे बावजूदि हिन जो चवणु आहे असां फार्मेट गाॾी खे इतला कई पर उहा बि जेका बर वक़्तु न पहुती। जेकॾहिं बर वक़्तु पहुचे हा त असां मिसकिननि जो एतिरो जेको सो नुक़सानु न थिए। असां उते मौजूदु आहियूं। अचो त वधीक उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। छोकिरी जी शादी हुई, छोकिरे जी शादी हुई, छोकिरे जे हथ जो सामान, छोकिरी जो ॾेज ज़ेवर हुआ, कड़ियूं हुयूं, जेको सोन चांदी सभु सड़ी वियो। टपड़ का शइ कोन बची, भत वारो सामान हिन में रखियलु उहो बि सड़ी वियो, का शइ कोन निकिती। सम्झो हिकिड़ो घर गेने जो, हिकिड़ो चमन जो, ऐं ॿियो दुकान जो सामान हो पेती में उहो बि सभु सड़ी वियो, का शइ कोन निकिती। हींअर मौजूदु जेको जी बाहि लॻी मुतासिरनि वटि तव्हां पहुता, आवाज़ बुलंद इहो आवाज़ कयो उथारियो ऐं इन जेको टाउन कमेटी जे जेको किरोड़नि जे तइदाद में इन्हनि वटि बजट मौजूदु हूंदो आहे त इन्हनि टाउन जे हवाले सां इन मिसकिन मारूड़नि जी थोरो मदद करणु खपे। जेको मुतासिर आहे बाहि में जेको इन्हनि जे घरनि में उल तुल सड़ी राख थी वियो ऐं हिकिड़ो त सर्द जेको मौसमु आहे उन जे हवाले सां इन्हनि खे जेको आहे टेंट आहे या ॿियो को खाधे पीते जो सामान आहे जेको टाउन में मौजूदु आहे तो हुन में जेका टाउन चेयरमैन या इन जेको ॿिया इंतज़ामिया आहिनि उन्हनि खे मदद करणु खपे। घर हुआ पर बाहि विछाइण जी घणी असां कोशिशि कई पर न विछाइणी, कखनि जा घर हुआ। बाक़ी ॻाल्हि इहा त इब्राहिम शाह दरगाह जो लॻ गहनो कोली वेठो आहे। 2 शादियुनि जो सामान सभु सड़ी वियो आहे, 2 मेंहनि जी रक़म बि सड़ी वई आहे। हाणे को बि हुकूमत इंसाफ़ करे उहो भलो आहे। देसी एसी का मुतालबो कंदासीं, असांजी मदद करे, ग़रीब माण्हू आहे। ईअं त बच्चनि जो रोज़गार उहो अंदरि सड़ी वियो, हंधि बिस्तरो उहो सड़ी वियो, अंदरि 2 मेंहनि जी रक़म हुई उहो बि सड़ी वई। असांजे कुझु मदद करियो, असीं ग़रीब आहियूं। बंसी फार्म लॻे इब्राहिम शाह ऐं गेनू ऐं गेने जे भाउ जो जेको बि कल्ह खां वठी चमन ऐं गेनू ॿिन्हिनि जो घर जेको सड़ी वियो कल्ह खां वठी, ठीकु है। अञा ताईं को बि अहिड़ो ख़ासि माण्हू कोन, यूसी चेयरमैन हिकु आयो, काउंसलर हिकु आरिसर आहे उहो बि आयो ऐं उनखे अलावा ॿियो केर बि कोन आयो जेको इन्हनि जी माली मदद करे। तमामु घणो वॾो नुक़सानु थी वियो आहे। अञा ताईं का बि नी पोइ वारी कोन लॻी। अञा खुलियल आसमान जे हेठां जेके माण्हू मज़दूर माण्हू जेके बि ॾिसी नंढड़ा ॿार बच्चा अहिड़े सी में हवा में हिते ई वेठा आहिनि ऐं अॼु हुननि जी बारात अचणी आहे, शादियुनि जी ख़ुशियूं मातम में मटिजी वियूं, सभिनी खे ख़बर आहे। ईअं घर सामान सड़ी विया न, का शइ कोन बची आहे। शादी लॻी पई, शादी जो सामान ज़ेवर हुआ, पैसा रोक सभु सड़ी विया आहिनि। ग़रीब माण्हू हाणे केॾांहुं वञूं। पहुती कोन पहुती। असां मूं फ़ोन कई हिननि खे त वरी हिननि वापसि मूंखे मोट ॾिनी त अचूं या न अचूं। अधु कलाक खां पोइ मूं चयो हाणे अची छा कंदा। चंबड़ टाउन कमेटी जी गाॾी हुई, अधु कलाक खां मूंखे माना वापसि मोट ॾिनी त माना गाॾी मोकिलियूं न मोकिलियूं। मूं हुननि खे चयो पिया मोकिली, हाणे तव्हां छा कंदा। हंधि बिस्तरो ॾेज जो छोकिरियुनि जो कपिड़ा हुआ सभु सड़ी विया, का शइ कोन बची आहे। ॾेज पैसा सभु सड़ी विया, कुझु शइ कोन बची आहे। हिकिड़ी अमरू, हिकिड़ो प्रेम, उहो घोटु आहे। कुझु कोन बचियो आहे। 2 मेंहनि जा पैसा हुआ उहो सभु सड़ी विया, कुझु बचियो ई कोन शइ। असांजे घर में रिली न को ठान जहिड़ा हुआ अहिड़ा सभु सामान, हिननि जी शादी जो सामान, ॿारनि जो उहो सभु सड़ी वियो। घोट जो सॼो सामान सड़ी वियो ऐं 4-5 लख हुआ उहो सड़ी विया। त असीं हींअर ॾिठो त भागेने जो घर सड़ी वियो, काफ़ी नुक़सानु थी वियो। कपिड़ा हंधा ऐं शादी जो माहौल उहो ग़म में तब्दील थी वियो आहे। त इन करे काफ़ी दोस्त असीं बि आयासीं, पंहिंजे तरफ़ां जेतिरो असांखां थी सघे असीं हिननि जी सपोर्ट कंदासीं ऐं वस वारनि खे असीं चवंदासीं की चेयरमैन आहे या ॿिया असांजा को CM वेरजी साहिबु आहे, कृष्णा साहिबु आहे, हिननि जी थोरी माली मदद करी वञे ऐं ग़रीबनि जो दुख सुख में साथ ॾे। जी बिल्कुलु असां चंबड़ तालुके चंबड़ वेझो ई मक्सी फार्म भरिसां जेको दरगाह इब्राहिम शाह उते मौजूदु हुआसीं, जिते कोली बिरादरी जा कखावा 2 घर जेके आहिनि उहे सड़ी बाहि में जेको रख थी विया, जंहिंमें लाखे रुपयनि जो सामान चांदी समेत न्याणी जो ॾाज समेत सड़ी अलाह ताला रख थी वियो। हिन महिल ताईं जेको इन्हनि जो चवणु आहे त को बि असां वटि चूंडियल नुमाइंदनि मां न पहुतो आहे, न वार कई आहे। हिननि जो चवणु आहे त जेकॾहिं इहा जेकॾहिं फायर गाॾी बि जेकॾहिं इतला ते पहुचे आहे त एतिरो असांजो नुक़सानु न थिए आहे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद अशरफ मंगरियो, मेरान TV चंबड़।